हक़ मौजूद साथियों जे नए व्लॉग में अवांखे भली कार कजे तो काफ़ी टाइम का बाद में एक दफ़ो ॿीहर हाज़िर थिया आहियूं नई व्लॉग सां। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन व्लॉग खे ज़रूरु शेयर कनि। अॼु जो व्लॉग असांजे दोस्त ॾांहुं हुयो सहरी खां अफ़्तारी ताईं। सो निकितासीं सभ खां पहिरीं दोस्त ॾांहुं, कयूं बाजी हसीन तरियूं घिटियूं घुमंदे असां फाइनली पहुतासीं पंहिंजे दोस्त जे फ्लैट ते, जिते पहिरियां ई संगत लूडो खेॾी रही हुई। सो दोस्तनि सां मुलाक़ात थी, जिते ई असांजो मुज़मिल दोस्त पंहिंजे सूफ़ियानी अंदाज़ जो इज़हार कयो। अब्दुल समीन दोस्त यूनिवर्सिटी जी सॼी संगत सां मुलाक़ात थी ऐं कचहरी पिणु कईसीं। कचहरी करण खां बाद में सहरी जो वक़्तु अची वियो। असांजे दोस्तनि कुझु रक़्स कयो। जीअं ई होटल जी तरफ़ निकितासीं सहरी करण लाइ, सुनसान इलाइक़ो हुयो। समी पंहिंजी मज़ाक मस्तियूं जारी कंदे सिधो रवां दवां थी वियो होटल तरफ़। होटल ते पहुचण खां बाद में असां कयोसीं ऑर्डर ऐं सहरी पंहिंजी बिस्मिल्लाह करे शुरू कईसीं ऐं संगत सॼी सहरीअ सां लॻी वई। सहरी करण खां बाद सुबुह 6 बजे असां रवां दवां थियासीं पंहिंजे फ्लैट ॾांहुं। उते सॼो ॾींहुं आराम करे ऐं फाइनली शाम जे पहर में निकितासीं हाई कोर्ट कराची ॾांहुं। हाई कोर्ट कराची पहुची वियासीं, जिते कुझु वकीलनि सां ॻाल्हि ॿोल ऐं मुलाक़ात थी। उन खां बाद में असां निकितासीं कराची प्रेस क्लब ॾांहुं, जिते हैदराबाद ऐं ज़ेबुल यूनिवर्सिटी जा शागिर्द पिणु लॉन्ग मार्च जी सूरत में पहुतल हुआ, जिते मीर मुर्तज़ा जो फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि पहुतल हुओ। मार्च में शिरकत करण खां बाद में शाम जा 6 या अफ़्तारी टाइम थी वियो। अफ़्तारी जे लाइ असां निकितासीं ऐं अफ़्तारी करे पंहिंजे फ्लैट ॾांहुं रवां दवा थियासीं। उमेदु आहे त अव्हांखे व्लॉग ज़रूरु पसंदि आयो।